मूसा जी भेण नवाब खान वटि कैद। मूसा नवाब खान जे बंगले मथां हमले लाइ तयार। छा मूसा नवाब खान खे मारे पंहिंजी भेण खे आज़ादु कराईंदो? छा नवाब खान मूसा खे मारे छॾींदो? नैना मूसा सां हाणे मिली सघंदी? तकरार ड्रामे में आख़िरकार छा थियण वारो आहे? मोअज़िज़ नाज़रीन गिरामी, अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मुस्तक़ीम ख़ालिदी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुस्तक़ीम ख़ालिदी यूट्यूब चैनल। दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सॉप सीरियल तकरार जे बारे में। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां असांजी हिन वीडियो ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। मूसा कंहिं बि हाल में नवाब खान वटां पंहिंजी भेण खे आज़ादु कराइण जी ख़्वाहिश रखे थो। सजावल खान तरफ़ां नैना नवाब खान जे हवाले करण खां साफ़ इनकार। नैना मूसा जी अञा कोन थी सघंदी। सजावल खान जे दिलि में बेआई ड्रामा सीरियल तकरार ख़तरनाक मोड़ ते पहुतल। दोस्तों, तकरार ड्रामा तव्हांखे केतिरे हद ताईं पसंदि आहे? तव्हां पंहिंजी क़ीमती राय असांजी कमेंट सेक्शन में ॿुधाईंदा। दोस्तों, अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे।